नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे गड़ी असन में ख़बर ॾींदा हलूं त कुछ ॾींहं अॻु बेदर्दी सां क़त्ल थियल फरहान सरकी जे वारसनि वटि ताज़ियत जस्कम अॻवान न्याज़ ऐं पुनल सारियो पोतल फरहान सरकी जे केस खे हथरादू बासरनि जे चवण ते पुलिस कमज़ोर कयो है। फरहान सरकी जो क़त्ल केस दहशतगर्दी तौर अदालत में हलायो वञे, कातिलनि खे कैफ़े किरदार ताईं पहुचायो वञे। अगर फरहान सरकी जा कातिल गिरफ़्तार न कया विया त सॼी सिंध में मुज़ाहिरा कया वेंदा। जस्कम जा अॻवान मक़तूल फरहान सरकी जे वारसनि सां हर मोड़ ते मदद में गॾु हूंदा। ॾिठो पाण महसूस कयो तव्हां पाण हिन शहर जा आहियो, ॼाणियूं आहियूं वारस वेठा आहिनि। जेको नौजवान क़ौमी सोच रखंदड़ नौजवान असांजो दोस्त साथी फरहान जेको आहे बेदर्दी सां ॾींहं ॾिठे जो सॼे शहर जे विच शहर में जेको आहे क़त्ल कयो। असीं सम्झूं था पिया त इहा दहशतगर्दी आहे। माइटनि सां सॼी सिंध सां मुकमिल तौर ते इंसाफ़ कयो वञे। पुलिस खे चऊं था त हू जेको आहे टाल मटोल खां कमु न वठनि। जेका हक़ीक़त आहे, जेका दहशतगर्दी थी आहे, उन दहशतगर्दी मुताबिक़ जेको आहे केस कटियो वञे ऐं वारसनि सां मुकमिल तौर ते इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में जेकॾहिं वारसनि सां इंसाफ़ न थियो त असां लोकली तौर ते GSN वारा कोइंबाज़ वारा पंहिंजनि दोस्तनि साथियुनि खे इहा चऊं था त हिननि जो असां भरपूर साथ ॾींदासीं। असां न फ़क़ति ठुल शहर में पर जैकबाद में सॼी सिंध में इन ज़ुल्म जे ख़िलाफ़ु जेको आहे त हिकिड़ो मौसिर आवाज़ु उठाईंदासीं ऐं असां ओसि ताईं ख़ामोश थी न वेहंदासीं जेसि ताईं वारिस मालिक मुतमिन नथा थियनि न, जेसि ताईं असांजे दोस्त बेगुनाह क़त्ल थियल जेको आहे फरहान सरकी जा खून सां इंसाफ़ नथो थिए, असां ओसि ताईं ख़ामोश थी न वेहंदासीं। तव्हां पाण ॾिठो त न्याणियूं असांजूं अमड़ियूं भेनरूं जेको आहे नौजवान जेके आहिनि उहे सभु इन ॻाल्हि लाइ परेशान आहिनि त केरु उन्हनि जी वार करण लाइ तयारु कोन्हे, केरु उन्हनि जी मदद करण लाइ तयारु कोन्हे। इहा सिंध में पुराणी रवायत आहे त कंहिं बि बेगुनाह खे मारे ऐं पोइ हुन ते जेको आहे कारे जो इल्ज़ाम हणी छॾिजे। इहा पुराणी सदियुनि जी जेको आहे त फरसूदा रवायत आहे जेका मुकमिल तौर ते ख़तमु थियणु घुरिजे। हाणे हीउ जेको आहे त सुजाॻी वारो दौरु आहे। हाणे माण्हू ॿुधायो दौर में कोन थो रखे, नथो रहे, जहालत वारे दौर में नथो रहे। तंहिंजे करे अहिड़े क़िस्म जा ग़लति इल्ज़ाम हणी करे असांजे नौजवाननि खे, सिंध जे शऊर खे, सिंध जे सान्यावंद खे, सिंध जे पढ़ियल ॻढ़ियल जेको आहे नौजवान खे ईअं बेगुनाह क़त्ल करणु मुकमिल तौर ते बंदि कयो वञे। ऐं तव्हांजी मार्फत जेको आहे पुरज़ोर मुतालबो थो कयां ख़ासि तौर ते तव्हांजी पुलिस इंतिज़ामिया जो त दहशतगर्दी जो केस लागू कयो वञे ऐं जेके हक़ीक़ी जवाबदार आहिनि न फ़क़ति उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे पर हुनखे मुकमिल जोगी जेको आहे त सज़ा ॾिनी वञे। दहशतगर्दी कोर्ट में हुनजो केस हलायो वञे त जीअं वारिस मुकमिल तौर ते मुतमिन थियनि। ऐं आउं वारसनि खे यकीन थो ॾियारियां GSN कोइंबाज़ जे तरफ़ां असांजे हिते दोस्त वेठा आहिनि, वसीम आहे, उस्ताद शमन आहे, ॿिया हिते जेके बि लोकल दोस्त आहिनि उहे सभु उन्हनि सां मुकमिल तौर ते रोज़ु जेको आहे ताउन में हूंदा, रोज़ु राब्ते में रहंदा। ऐं जेकॾहिं कुझु ॾींहंनि में जेको आहे इहो केस दहशतगर्दी कोर्ट में चालान न थियो त असां प्रेस क्लबनि खां वठी रोडनि रस्तनि ताईं जेको आहे एहतिजाज कंदासीं त जीअं वारसनि खे नौजवान असांजे बेगुनाह क़त्ल। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।